नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त घोसपुर हायर सेकेंडरी स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। स्कूल में फर्नीचर जी खोट, सोलर सिस्टम न हुजण करे शागिर्दनि जो प्रेस क्लब अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो, जंहिं बाद कवरेज लाइ पहुतल अवामी न्यूज़ जी टीम अॻियां प्रिंसिपल मीर हज़ार नोनारी समेत केतिरनि ई शागिर्द दाहींदे चयो आहे त असांजी स्कूल जा 3 सालनि खां SMC जा फंड बंदि कया विया आहिनि। असांजी स्कूल में 700 खां वधीक शागिर्द आहिनि। स्कूल में बाथरूम समेत ॿियूं सहूलियतूं न हुजण करे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। उस्तादनि वधीक इहो बि ॿुधायो आहे त डिप्टी कमिश्नर कशमोर एक्ट कंदकोट मनवर अली मिठाणी खे केतिरा ई भेरा दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर को बि खड़तेल न निकितो आहे। मुज़ाहिरीन इहो बि इल्ज़ाम हणंदे चयो त 1 साल अॻु डिप्टी कमिश्नर कशमोर एक्ट कंदकोट मनवर अली मिठाणी स्कूल लाइ पखनि जो ऐलान कयो, जेको ऐलान ई रहिजी वियो। होॾां उस्ताद इहो बि ॿुधाईंदे चयो आहे त असांजी स्कूल खे SMC जा फंड जारी न करण ते असीं उस्तादनि पाण में डोनेट करे स्कूल में सोलर ऐं नलका हणाया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।